काछे में ज़ोरदार बरसात खां पोइ मुख़्तलिफ़ जाबलू नयन तबाही मचाए छॾी। काछे खे शहरनि सां ॻंढींदड़ समूरा रोड रस्ता पाणी हेठि अची विया। मवासिलाती निज़ाम बि दरहम बरहम थी वियो। जोई तालुके जे काछे वारे इलाइक़े में खीरथर पट्टी ते ज़ोरदार बरसातुनि खां पोइ न गाज, न सोल, न नली, न अंगई, न नईग समेत मुख़्तलिफ़ नयनि जे तेज़ वहकरनि काछे में तबाही मचाईंदे केतिरनि ई ॻोठनि खे ॿोड़े छॾियो। जरत मुख़्तलिफ़ नयनि ऐं ढोरनि में पाणी वही अचण करे काछे खे शहरनि सां मिलाईंदड़ समूरा रोड रस्ता पाणी हेठि अची विया, जंहिंजे करे काछे जे सवें ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो मुकमल कटिजी वियो। न गाज समेत मुख़्तलिफ़ नयनि जे पाणी सबबि सभ खां वधीक मुतासिर थींदड़ यूनियन काउंसिल ड्रिघबाला, छिन्नी ऐं सावड़ो में इमदादी सरगर्मियूं सुस्त रफ़्तारी सां हुअण करे केतिरा ई माण्हू ऐं माल पाणी में फाथल बेयारो मददगार बणियल आहिनि। वॾो नुक़सान थियो अथई, जॻहियूं ड्रही विया, ग़रीब माण्हू सूरनि सां ठाहियासीं, पिनी ठाहियासीं, उहे टोटल ड्रही विया। 5-6 भाइर आहियूं, 5-6 भाइरनि जा घर ड्रही विया। कंहिं बि असांजी मदद कान कई। हिन टाइम ताईं कंहिं पुछियो बि कोन त छा थियो या छा न थियो। साईं असां ग़रीब मिसकीन सूरनि में पइजी वियासीं। हाणे पार था तव्हांखे जो अलाह खे बचा सूरनि सां कढियासीं, हींअर बि विल ते वेठा आहियूं। काछे में बरसातूं हुअं त ख़ुशहाली जी अलामत बणियल आहिनि, पर हुकूमती बेध्यानी ऐं इंतज़ामिया जी लापरवाही सबबि उहे बरसातूं कॾहिं कॾहिं काछे वासियुनि लाइ रहमत बदिरां ज़हमत बणिजी संदन मुश्किलातुनि में बेपनाह इज़ाफ़ो करे छॾनि थियूं। कंहिं बि असांजी हेल्प न कई, न डीसीओ आहे, न मुख्तियारकार आहे, जादूगर कंहिं मुनासिब मदद न कई। हिते हर को बसि चङो लॻो पियो आहे। ग़रीब जी जॻहियूं असांजे साम्हूं जॻहियूं सभु ठही वियूं। कल्ह खां वठी पाणी हले थो, बंदि न भॼे आहे, सॼी छिनी लुड़ी वञे आहे, मंछर जा हवाले थिया। ईअं ई ताज़ो बरसातुनि बाद काछे जे जाबलू इलाइक़नि मां वही ईंदड़ नयनि जे ज़ोरदार वहकरनि न रुगो काछे जे रोड रस्तनि खे नुक़सान पहुचायो आहे, पर काछे जे केतिरनि ई ॻोठनि खे पंहिंजे लपेट में आणे माण्हुनि खे सख़्त अज़ियत ऐं परेशानी जे आलम में मुब्तला करे छॾियो आहे। सिंध हुकूमत तोड़े ज़िले इंतज़ामिया जे लापरवाही ऐं गैर ज़िम्मेवारी जी इंतहा आहे जो काछे में ज़ोरदार बरसात खां पोइ जाबलू नयनि जे पाणी जे घेरे में आयल माण्हुनि खे महफ़ूज़ मकाननि ॾांहुं मुंतक़िल करण जो सिलसिलो अञा ताईं जारी नाहे थी सघियो ऐं हिन वक़्त बि सवें माण्हू बेयारो मददगार इमदादी कारवायुनि जा मुंतज़िर बणियल आहिनि। काछे में तेज़ वहकरनि सबबि रोड रस्ता ऐं मवासिलाती निज़ाम दरहम बरहम थियण करे जिते आम माण्हू खे मुश्किलात ऐं परेशानी जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे, उते बरसाती पाणी तोड़े नयनि जे ज़ोरदार वहकरनि सबबि तबाह थियल इलाइक़े जो सॼो इंफ्रास्ट्रक्चर ऐं आम दरख़्त जो निज़ाम बहाल करण तक जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े सिंध जे हुक्मराननि लाइ हिकु वॾो चैलेंज बणियल आहे। उन लाइ हाणे ॾिसणो इहो आहे त पंहिंजनि माण्हुनि जे ॾुखनि सुखनि में हर वक़्तु गॾु हुजण जी हाम हणंदड़ सिंध सरकार काछे में आयल तबाही जे अज़ाले लाइ केतिरो जल्दी ऐं कहिड़ा उपाउ वठी माण्हुनि जे मुश्किलातुनि खे घटाइण में पंहिंजो किरदारु अदा करे सघे थी। अल्ताफ़ जमाली, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, टंडो रहीम ख़ान।